हैदराबाद में किंग यूथ पैनल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बीडीए जो इलेक्शन पहिरीं भी थियूं आहिनि पर हींअर वारियूं इलेक्शनूं सम्झ खां ॿाहिरि आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चेयरमैन माजिद महेसर, सदर ज़ैन जतोई, जनरल सेक्रेटरी असद मेमण, सरपरस्त आला मामा असगर, मामा अशरफ ऐं ॿियनि चयो त असां फोटो कॉपी दस्तनि ते एतिराज़ कयो ऐं असां लिखत में बि शिकायत कई। इन इलेक्शन कमीशन हिननि चूंडी ऐं असांखे उन वक़्तु न घुरायो वियो। हिननि चयो त हाजी शकील मेमण पहिरियां 2 इलेक्शन कराए चुको आहे, हाणे इहो इस्तीफ़ा छो थो ॾिए, पहिरियां इहा बॉडी हटाई वञे। हिन चयो त असांखे हवाले सां जिते बि वञणो पियो त ज़रूरु वेंदासीं। हाजी रहमतुल्लाह सांद यकीन ॾियारियो त सीनियर मेंबर चूंडियूं था पर अञा ताईं उन जी तरफ़ खां को बि जवाब न आयो आहे। हिननि चयो त 7 मार्च खां इलेक्शन कैंपेन हलाई आहे, मेंबरशिप जो आगाज़ बि असां ई कयो। हिननि चयो त शुरू वारनि ॾींहंनि में इलेक्शन कमीशन वारनि खे असां शिकायत कई त फोटो कॉपी फार्म हलनि पिया। हिन चयो त असांखे ख़बर पई त 660 मेंबर असांजा सिर्फ़ु रजिस्टर्ड थिया आहिनि, जंहिं वक़्तु असांखे लिस्ट मिली त उन में 804 ॼणनि जा नाला हुआ। हिननि चयो त असां इन लिस्ट ते एतिराज़ वारियो। हिननि चयो त असां वरी इलेक्शन कमीशन वियासीं, असां सभु पढ़ियल लिखियल डीलर्स आहियूं। हिननि चयो त असांखे लेटर को ॾियण लाइ तयारु न आहे, असां इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ कोर्ट वेंदासीं। हिननि चयो त असांजे मथां कंहिं बि एतिराज़ नाहे लॻायो। 11 जून ते थींदड़ इलेक्शन जी तारीख़ रखी आहे, इहा बि ग़लति आहे। कासमाबाद में 4 ॾींहंनि जी इलेक्शन आहे। हिन लिस्ट में सिटीअ जा माण्हू बि विधा विया आहिनि, जंहिंजी रजिस्ट्री कासमाबाद में थींदी उहे ई असांजा मेंबर थी सघनि था। हिननि चयो त 11 तारीख़ ते जेका इलेक्शन थियण वञे पई, असां उन खे नथा मञूं।